व तआला फिल कुरआनिल मजीद वल फुरकानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस्साबिरीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना शफ़ीअना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। अज़्ज़ान गिरामी व सामीन हज़रात, जियां तमो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाक कलाम हिकायत करीमा तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ। दुआ फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुना चीज़ के हिन पाक कलाम जो सही सही तर्जुमो ऐं मफ़हूम बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ये जो को बाबरकत प्रोग्राम कुल नबियुनि जे सरदार अहमद आमिना जे लाल जे विलादत जी मुनासिबत सां रखियो वियो आहे। ऐं मां मुबारकबाद पेश कयां थो हिन ॻोठ वारनि खे, साईं फ़कीर अब्दुल्ला, साईं बरकत ऐं साईं लियाकत ऐं हाफ़िज़ नवीद ऐं हिन जी पूरी टीम जिन हेॾी कोशिशुनि ऐं काविशुनि सां हर साल जीअं हिन साल बि हेॾी शानदार महफ़िल जो एहतमाम कयो आहे। हर साल प्रोग्राम करण यकीनन कोई प्रोग्राम जे कबूलियत जी अलामत आहे। हिन साल ताके बाबा नंढा चुप करे वेही रहो, एरे नियार मोरे नियार नंढड़े के अॻिते कर सिधो सिधो थी वेही हाणे बस शाबाश इते ही वेही ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। के हर एक मुकर्रर जे खिताब करण जो पांजो अंदाज आहे। हिकड़ा मुकर्रर अहिड़ा हूंदा आहिनि पंहिंजी तकरीर पिया कंदा आहिनि, माण्हू पिया को केसा जो कचहरी कंदा, को केसा बि कंदा, उन्हनि ते फ़र्क़ु न पवंदो आहे, पर असां जे खिताब ते फ़र्क़ु पवंदो आहे। छो त असांजो कमु आहे तोखे मदीने पुॼाइणु। वेठे वेठे किथे पुॼाइणु, कुझु विच में जेकर को ॻाल्हाईंदो आहे या ॿार मश्करी कंदो आहे त उहा तार टुकरी पवंदी आहे, तसलसल न रहंदो। इन जे करे छो त हिन प्रोग्राम करण जो मक़सद बि इहो आहे त असांजी हक़ीक़त ज़िंदगी दिलि जेका आहे न हितां उथूं त नबीअ जे नूर सां मुनव्वर करे उथूं। अचण जो फ़ाइदो बि पियो आहे, वेहण जो मज़ो बि पियो आहे। बाक़ी हर साल अल्लाह ताला तोखे इहा महफ़िल नसीब थी आहे त पोइ बग़दादी तोखे मुबारक थो ॾिए त पोएं साल वारी महफ़िल तुंहिंजी रब जी बारगाह में क़बूल पइजी वई आहे। तव्हां चवंदो बग़दादी एॾो वॾो तव्हांजो ॻाल्हि एॾी वॾी ॻाल्हि करे छॾी न जेको दलील कीअं क़बूल पई। कंहिं मूंखां सवाल कयो बग़दादी असां जेका निमाज़ पढ़ूं था उहा असांजी क़बूल पए थी नथी पवे, कीअं ख़बर पवे त जेका निमाज़ पढ़ीसीं या रब जी बारगाह में क़बूल पई या न, इन जी का पक आहे? मां चयो हा, इन जी पक आहे। ख़बर पवंदी त क़बूल पवे थी या नथी पवे, जे कीअं ख़बर पवंदी? मां चयो फजर पढ़ी कि पढ़िया, ज़ोहर पढ़ी कि पढ़िया। मां चयो मुबारक हुजे फजर क़बूल पइजी वई थई कान जी। सुभान अल्लाह। अॼु सभु वेठा ईअं आहियो जो खारू शाह में आचर वारे ॾींहुं आचर जी पीढ़ीअ ते किथे मोबाइल निकिरी वेंदी आहे। चयो सुभान अल्लाह। आचर वारे ॾींहुं पीढ़ीअ तां किथे मोबाइल निकिरी वञे न, उहो कीअं हूंदो आहे? टेंशन में हूंदो आहे, परेशानी में हूंदो आहे, ॿुॾल हूंदो आहे, का ॻाल्हि न वणंदी। तू नबीअ जे मिलाद में आयो आहे, तुंहिंजो त चेहरो हींअर मुस्कुराईंदड़ हुजे। ॿई हथ मथे जेसीं ताईं तुंहिंजो जिस्म खुलंदो न बग़दादी ॻाल्हाईंदो। छो त मुंहिंजे ख़िताबात जे अंदरि जुमला जेके वॾा क़ीमती जुमला हूंदा आहिनि।
ऐं मां न चाहींदुसि त मां ईअं उन्हनि खे ज़ाया करे छॾियां। आवाम सुतो पियो हुजे, निंड हुजे, को हेॾे पियो निहारे, को होॾे पियो निहारे, मां जुमिला चई छॾिया न। इश्क उन जे अॻियां बयान कबो जेको इश्क ॿुधण जे इंतज़ार में हुजे। सुभान अल्लाह। मां चयो फजर पढ़ी कि पढ़ी, मां चयो ज़ोहर पढ़ी कि पढ़ी, मां चयो मुबारक हुजे फजर क़बूल पइजी वई आहे। अदा इको मज़ो नथो करे मिठा आवाज़ साउंड जो टकराइजे। चयो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझो असर पढ़ी कि पढ़ी, मां चयो मुबारक हुजे ज़ोहर क़बूल पइजी वई थी। मां चयो मगरिब पढ़ी कि पढ़ी, मां चयो मुबारक हुजे असर क़बूल पइजी वई थी। इशा पढ़ी कि पढ़िया, मुझो मुबारक हुजे मगरिब क़बूल पइजी वई थी। किसे सर्टिफिकेट ॾींदा था वञो, को दलील बि अथव या न? बस ईअं तव्हां चयो क़बूल पइजी वई, क़बूल पइजी वई। कीअं क़बूल पइजी वई? मां चयो फजर पढ़ी कि पढ़ियमि, मां चयो ज़ोहर पढ़ी कि हा पढ़ियमि, मां चयो फजर क़बूल इन जे करे पइजी वई जो रब तोखे वरी ज़ोहर जे लाइ घुरायो आहे। सुभान अल्लाह। फजर क़बूल तॾहिं पई जॾहिं तूं इशा पढ़ी, सुबह फजर पढ़ी, सम्झा त इशा तुंहिंजी क़बूल पइजी वई आहे। ये क़बूलियत जा प्रोग्राम जॾहिं हुजनि न, उते रब जी रहमत छमा छम वसंदी आहे। सुभान अल्लाह। पंहिंजे दिल ऐं दिमाग़ खे खोले वे, बाक़ी हेड़ा जॾहिं प्रोग्राम थींदा आहिनि त हर हिक जी पंहिंजी ड्यूटी हूंदी आहे। तव्हांजी ड्यूटी छा हुई? जीअं रबिउल अव्वल जो चंड ॾिठो घंटियूं भी घरन के हयूं, घर भी सजाया, मोहल्ला भी सजाया, पाड़ा भी सजाया, घंटियूं भी सजायूं। अदा सजायूं कोन सजायूं? भई हथ मथे करे ॿुधा, सजायूं कोन सजायूं? सजायूं। पर रबिउल अव्वल जी रैली में भी निकते सरकार जी आमद मरहबा, दिलदार जी आमद मरहबा जो सदाऊं भी हयई। पूरी दुनिया के भई हथ मथे करे तो इहो भी ॿुधायो त मां नबीअ जो गुलाम आहियां ऐं मूंखे अॼोके ॾींहं ते ॾाढी ख़ुशी आहे। छो त ही ॾिहाड़ो को आम ॾिहाड़ो न आहे, ही ॾिहाड़ो उहो ॾिहाड़ो आहे जे ॾिहाड़े में कुल नबियुनि जे सरदार जी आमद थी आहे। इहो तुंहिंजो कमु, इहो तुंहिंजो। पर घणनि जो वरी कमु इहो हूंदो आहे, पेन ऐं पनो हथ में हूंदो आहे। जिथे बि तव्हां नारो हयो सभ खां पहिरियां चवंदो त कहां लिखा है, कहां। हाणे वरी न्यू ट्रेंड हलियो आहे त मिलाद मल्हाइण फर्ज़ आहे या मिलाद मल्हाइण वाजिब आहे। मां चयो मिलाद मल्हाइण न फर्ज़ आहे न वाजिब आहे। खिली करे कई त पोइ छो था मल्हायो? जॾहिं मिलाद मल्हाइण फर्ज़ भी न आहे, मिलाद मल्हाइण वाजिब भी न आहे, त पोइ मिलाद ते एॾो ज़ोर तव्हां छो था ॾियो? जॾहिं त फर्ज़ भी न आहे, वाजिब भी न आहे, पोइ भी तव्हां मिलाद ते एॾो ज़ोर था ॾियो। मां चयो चरिया इबादत, निमाज़, रोज़ो, हज, ज़कात जेका भी इबादत सां ताल्लुक़ रखे थी उन जे अंदर फर्ज़ भी हूंदो आहे, वाजिब भी हूंदो आहे। हिकिड़ी इबादत जा मामलात हूंदा अथई, पर मिलाद जो ताल्लुक़ इबादत सां पंहिंजी जॻह ते रहियो, पर निमाज़ इबादत सां ताल्लुक़ रखंदी आहे ऐं मिलाद वरी इश्क सां ताल्लुक़ रखंदो आहे। सुभान अल्लाह। इबादत जी मंज़िल बि आहे, इश्क जी मंज़िल। इबादत जी मंज़िल, इश्क जी मंज़िल। सही को दलील छो ते अब्दुल मजीद महेश्वर जे ॻोठ वारा दलील खां सवाल समझ न कर। मां जो हज ते वेंदो आहियां, हेरे तवजो हज ते वेंदो आहियां, जहाज़ से वेंदो आहियां। मां जो हज तुंहिंजे मथां फर्ज़ आहे कि फर्ज़ आहे। मुंहिंजो उमिरि ते वेंदो आहियां कि हा उमिरि ते बि वेंदो आहियां। उमिरि ते जॾहिं वञी करे खाना काबा जा तवाफ़ तुंहिंजे मथां, मिना मुज़दलिफ़ा हज में वञी त वञ। मां जो फर्ज़ छा खे चइबो आहे? मेरा तारीफ़ त कर। फर्ज़ आहे छा, वाजिब आहे छा? कि फर्ज़ उहो आहे तुंहिंजी दिलि चवे न चवे तोखे करणो। बेशक फर्ज़ जो हुकुम छा आहे? तुंहिंजी दिलि चवे या न चवे तोखे अदा करणो आहे। निमाज़ तुंहिंजे मथां फर्ज़ आहे, तूं पढ़, दिलि चवे या न चवे तोखे पढ़णी आहे। ज़कात पैसो ॾाढो मिठो आहे, इंसान न चवंदो
मां पांजो पैसो दे छड़िया पर रब्बे करीम फरमायो जड़े तुझे मथा मां ज़कात लाज़िम करे छड़ी हाने तुजी दिल चवे या न चवे मजबूर थी करे नी या मसरूर थी करे नी तोखे ज़कात जड़ी बेशक तोखे ज़कात नमाज खुशी से पढ़ी दुख में पढ़ी तोखे पढ़नी मसरूर थी करे पढ़ी या मजबूर थी करे पढ़ी तोखे नमाज पढ़नी बेशक माचो त उम्रो किथे तो थे उम्रो किथे तो थे मक्के पाक में हज किथे तो थे जेके भी फर्ज हन हज जा ओए काथे अदा था छन मक्के में मदीने वणन फर्ज मदीने वणन वाजिब रब फरमायो हां हां मदीने वणन फर्ज भी ना है मदीने वणन वाजिब भी ना है तो जो पूरो उम्रो मक्के में अदा थी वियो तो जो पूरो हज मक्के में अदा थी वियो मदीने वणन फर्ज ना है अज भी तू हाजन साईं का पुछत सही तू शान फकीर का पुछत सही तो कादे तैयारी कई हा तू उम्रे के ला तैयार थियो हा कादे थो वनी ओ ये कोन चवंदो तमा मक्के थो वना ओ ये कोन चवंदो तमा उम्रे के तो वना पर जेकर के भी आशिक का पुछंदे त कादे तैयारी कई थई चवंदो मां त मदीने थो वना सुभान अल्लाह मां कादे थो वना बाबा मदीने में ना उम्रो थो थे ना हज थो थे तू मदीने तैयार थियो हा तू मदीनो थो करी तेरे तो तुझो उम्रो भी मदीने में ना है तुझो हज भी मदीने में ना है तू मदीनो थो करी अच त रब का पुछूं त सही मौला ई जगोठ वाला सभई दीवाना मदीनो बैठा कन जने तो फर्ज भी हज मक्के में कयो तो उम्रो भी उने जा भी फराइज आई वाजिबात तो मक्के में रखया मदीने वणन तो फर्ज करार कोन देनो वाजिब करार कोन देनो सोना मक्को भी मोहम्मद के सदके में मदीनो भी मोहम्मद के सदके में असा के काबो मिलियो वो भी मोहम्मद के सदके में असा के बाबो मिलियो वो भी मोहम्मद के सदके में असा के बच्चा मिलियो वो भी मोहम्मद के सदके में असा के अम्मा मिली वो भी मोहम्मद के सदके में ई शजर ई हजर ई बशर ई कुल कायनात बनी सोना मोहम्मद के सदके में तो हज उम्रे जा फराइज मक्के में रखया मदीने वणन लाज़िम छो ना है रब्बे करीम फरमायो तो फर्ज उनके चेबो वा तुजी दिल चवे या न चवे तो के लाज़िम करनो वा चाहे तू मसरूर थी करे करी या मजबूर थी करे करी मदीने वणन तुझे मथा फर्ज इन जे करे न कयम त मां रब नथो चाया त को भी शख्स मुझे नबी के दरते मजबूर थी करे अचे मां तवा जे मथा मदीने वणन फर्ज नथो कया मदीने वणन वाला वाजिब नथो कया इन जे करे त मां रब थो चाया त जेको भी मुझे नबी के दरते अचे त मजबूर थी करे न मसरूर थी करे अचे सुभान अल्लाह सरकार की आमद सोहणे की आमद मीठे की आमद मदनी की आमद भैया तुम दे करे जो सुभान अल्लाह अन्या कौन की सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह जेको भी अचे छाती करे अचे मसरूर थी करे अचे मजबूर थी करे न अचे मसरूर थी करे अचे मौला जिनके सदके में कुल कायनात बने जिनके सदके में हर शे बनी उन जो निहाड़ो 12 रब्बिल अव्वल अचे तो उन जो मल्हाइण तो फर्ज न जरे ईदुल फितर भी दी नहीं ईदुल उज़ा भी दी नहीं आई रमजान जा रोजा भी तो असा जे मथा फर्ज कया रब्बे करीम फरमायो हां हां ताजे मथा रमजान भी दिनम आई फर्ज करार करे दिनम पर सोने मोहम्मद जो महीनो आयो ताजे मथा वो मल्हाइण मां फर्ज इन जे करे न कयो त मां रब नथो चाया त जेको भी मुझे नबी जो मिलाद मल्हाए वो मजबूर थी करे मल्हाए मां रब थो चाया त जेको भी मुझे नबी जो मिलाद मल्हाए त मजबूर थी करे न मसरूर थी करे मल्हाए सुभान अल्लाह शादी करे मल्हाए मसरूर थी इन जे करे पांजो नालो लिस्ट में लिखाइंदो कर पांजो नालो लिस्ट में
लिखाईंदो कर जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जी बाज़ार में आया सोने नबीअ जी ॿोली में लॻी वो चवे मां हेतरे में वठंदुसि को चवे मां हेतरे में वठंदुसि को चवे मां हेतरे में वठंदुसि लाइन लगी पई आहे मिस्र जी हिकड़ी पोड़ी आहे जंहिंजे हथ में सुटर जी आटी आहे छाहे सीटर पई सिबे जॾहिं ॾिठे त मिस्र में सुणो यूसुफ आयो आहे सुटर जी आटी खणी करे लाइन में बीही रही जेको ॾिसे खिले ऐं चवे भाई हे त नबीअ जा आशिक़ आहिनि हे त नबीअ जा दीवाना आहिनि ही त चवनि था असां मिस्र जी ॿोलीअ में असां मिस्र जी बाज़ार में सुसने यूसुफ खे पंहिंजो तन मन धन सभु कुर्बान करे असां उनखे ख़रीद कंदासीं उहे आटी खणी आई आहीं लाइन में बीठी आहीं सुटर जी आटी रोई करे चवे थी त ॿियो त मोट कुझु बि कोन्हे को या आटी आहे जिसां मां स्वेटर सिबी करे पंहिंजो सफ़र गुज़र कंदी आहियां कि पोइ लाइन में छो बीठी आहे छा तोखे हिन आटीअ जे बेवज़ में यूसुफ मिली वेंदो कि इहा मूंखे बि पक आहे त हिन आटीअ जे एवज़ में हिन जो मालिक मूंखे यूसुफ न ॾींदो कि पोइ लाइन में छो बीठी आहे कि सिर्फ़ लाइन में बीहण जो हिकु ई मक़सदु आहे जॾहिं क़यामत वारे ॾींहुं हज़रत यूसुफ जे ख़रीदारनि जी जॾहिं लिस्ट कढी वेंदी त उन लिस्ट में मुबुडीअ जो नालो भी होंदो सुभान अल्लाह नालो त लिखराइण आई आहियां जेका मुंहिंजी हैसियत आहे उन हैसियत जे मुताबिक मां ख़रीदारनि में नालो लिखराइण आई आहियां ऐं ख़ुदा जो कसम जॾहिं नबीअ जो मिलाद अचे साईं पर उनखे हिकिड़ा मल्हाइण जा आदाब छा आहिनि आदाब मल्हाइण जा आदाब असां वरी मल्हाइण जो ॾींहुं ॾींहुं वञे थो कमु वधंदो बेशक ॾींहुं ॾींहुं वञे थो वधंदो कि सही पहिरियां तव्हां इजाज़त जो नारो हणो सरकार जी आमद मरहबा जी बिल्कुलु ॾिनीसीं सही वो ॿई हथ बिल्कुलु जाइज़ आहे साईं झूमण बिल्कुलु जाइज़ आहे असां एतिरी फतवा ॾिनी हमरा सरकार की आमद मरहबा अरे बाबा तो हीअं जी इजाज़त तू जो झूमरियूं पे तो हणी ॾियूं डांस पे तो करी पेर हेठि मथे ऐं हिकिड़ो नाचण वारो अंदाज़ इन जी इजाज़त तोखे कंहिं ॾिनी बेशक पोइ तॾहिं चवंदा न सजण खे सजी बात सजी न पर हिकिड़ो असांजो दोस्त आहे चवंदो आहे सजण खे सजी बात सजी वठी वठ मुंहिंजो चो कि मथां सजण फिरी वञे हका मथां सजण बाबा साहब तव्हांखे चयोसीं त हेतिरी तव्हांखे इजाज़त आहे हेतिरे अंदाज़ में तव्हां मिलाद असुल मिलाद हूंदो आहे तव्हांजे अंदर जी कैफ़ियत खे चेंज करणु सुभान अल्लाह असुल मिलाद छा आहे तव्हांजे अंदर जी साईं हिकिड़ो शेर पढ़ियो मूंखे घुराइण खां पहिरियों छा पढ़ियो गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी ये रसूल में मौत भी हाणे इहो नारो माथो हणण सां केरु जवाब थो ॾिए जब साईं पढ़ियो था जवाब मारे पंखे पे तव्हांजो बि दोन आहे तव्हां सभु निंड में हो सुतल हो आराम में हो तव्हांजो बि दोन आहे पर हींअर मां तव्हांखे उथारियो हाणे सुजाग आहियो केरु सुजाग आहे ॿई हथ मथे करे ॾिसां सुजाग आहियो वो गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी ये रसूल में मौत भी कबूल है गुलामी ये रसूल में अजा पूरा ना है गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी ये रसूल में सबनी के कबूल सबनी के आए को रहे हाने ते जेको चवंदो है मुखे कबूल ना आयो दे करे नंढड़ो इश्क भी नंढड़ो इश्क भी हाने जेको चवे तो सही मुखे मोट कबूल आओ वही त दे करे पर सच में सच वारो मोट मजाक वारो ना बेशक सही हाफिज साहब के मां चयो साईं तवां जे लाइ मुंहिंजो सिर्फ़ कुर्बान वारो हुकुम कजा पासो ॾेई करे केतिरे नज़र जी ज़रूरत
छाजी मां से डोकड़न का मातरत थी भाई सर पे हाजरा ये तो इसरे के जाके अल्लाह बाबा सिर खपे हाजरा हां सर मांगो तो बेज़र हूं सर मांगो तो हाजिर हूं हियर का जरूरत जैसे जे उन में कम अच ना एने तवज्जो उन में कम अच ना अने वरी तो नारो तो हणाया इन में कोई जुमलो लिखे ना माऊ समझाण सभई जागो जुमलो दिया वो बुधाए गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी ये रसूल में पर बगदादी हथ बदी अर्ज तो करे थी तू जो नारो आहे यो तू जो नारो यो नारो सहाबा जो नारो सुभान अल्लाह यो नारो कहो सहाबा जो नारो जरे जंगे बदर के अंदर जानन के नजरानन की जरूरत पई जरे जंगे उहद के अंदर जानन के नजरानन की जरूरत पई जरे जंगे हुनैन के अंदर जानन के नजरानन की जरूरत पई तो सहाबा नारो है तो गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी ये रसूल में मौत भी अंगन माजे जानन जा नजराना देना पांचा नौजवान पुट देना औरतन पांचा घरवारा देना मायरन पांचा बच्चा कुर्बान किया बेशक यो सहाबा जो नारो तो जो नारो ही कोने हाने तेरी खबर पहुंची ये मुझी खबर पई ये मुझी खबर किए पई जे मासे ताला सिर भी कुर्बान की 10,000 ले मथो खनी माई सनी गिटी वती हाने खबर साईं के पजी वई तो साईं मुझे लाके रोक मारो सुभान अल्लाह सिर्फ नारन मारो बाकी बियो को भी कम जो आहे हाने कौन जो नारो करो तो बुधाए तो त नारो है हेरे तवज्जो तो त नारो है तो गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी ये रसूल में गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी ये रसूल में तू जो नारो ना है ही सहाबा जो नारो अलिया तो के तू जो नारो बुधाया हाने तुझी खबर पवंदी त तू भी बगदादी वांगुर तो निकरी या सच्चो आशिक तो निकरी हां यो तू जो नारो ना है यो नारो सहाबा जो नारो अलिया तमा तो के तू जो नारो बुधाया त तू जो नारो यो त गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी ये रसूल में नमाज भी कबूल है सुभान अल्लाह गुलाम है रसूल के गुलाम है गुलाम ये रसूल में चेहरे पर सुन्नत सजाना भी कबूल है गुलाम है रसूल के गुलाम है गुलाम ये रसूल में वालिदैन की फरमाबरदारी भी कबूल है इयो तो जो नारो चमन तो इयो तो दुखियो बाकी हुकुम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इश्क जान कुर्बान कंदा अब जान कुर्बान न लेकिन नबी जो मिलाद मल्हाइण थई असुल मिलाद मल्हाइण नबी की सीरत के अपनाए सुभान अल्लाह असुल मिलाद छा है सुने मोहम्मद जी सीरत के मल्हाइण असुल मिलाद सिर्फ नारन जो नालो ना है असुल मिलाद तुझे के साउंड जो नालो ना है असुल मिलाद तुझे देगन गाना जो ना है असुल मिलाद इयो है कि ये सभई शयूं सजाए करे एडन आशिकन के गड करे उनन के सीनन में मुझे नबी जी सीरत लाए छड ओ सीरत ते अमल कंदा वणन रब तो फरमाए तमा उनन जा हिते भी बेड़ा पार करे छया तो हुते भी बेड़ा पार करे छया असुल मिलाद हुआ जे इंडिया के अंदर एक नौजवान मिलाद मल्हायो 12 रबिउल अव्वल जो दिहाड़ो 12 रबिउल अव्वल जो दिहाड़ो हिकड़ी बुढ़ड़ी गैर मुस्लिम पांचो साजो सामान खणी पई वञे तवज्जो है छा पई खणी वञे साजो सामान खणी
12 रबीउल जो ॾिहाड़ो जीअं नौजवान जो गैर मुस्लिम औरत ते नज़र पई बरसा अची करे चवण लॻुसि अम्मा इहो सामान मूंखे ॾिजे त मां तोखे खणाए हलां इन जो मुआवज़ो बि कोन वठंदो मैं मज़ूरी बि कोन वठंदो मैं पर तुंहिंजी इजाज़त खपे इहो मां तोखे खणाए हलां बुढ़ड़ी चवण लॻी त पुट मां तोखे सुञाणे ई कान थी तू केर आ किथां जो आ तुंहिंजो नालो छा है ऐं तू ही मूंखे छो खणाए हलंदे जॾहिं त मां तोखे सुञाणिया बि कान थी पोइ बि तू मुंहिंजो बोझ छो खणंदे हेॾे तवजो ऐं नंढड़े जो कोन नौजवान जवाब ॾिनो न ख़ुदा जो कसम जिस्म में सड़ियूं निकिरी वई सुभान ॿुधायां जवाब ॾिनो उन जवाब ते अमल कंदे उन जवाब ते अमल कंदे ॿई त मथे करे ॿई अमल कंदे उहा ॿुढड़ी चए त बचा तोखे मां सुञाणिया कान तुंहिंजो मूंसां वास्तो कोन ॾिठो पहिरियों चकर तूं काई बोझ मुंहिंजो खणंदे चई त मुआवज़ो बि कोन वठंदो मैं पैसा बि कोन वठंदो मैं सिर्फ़ खणी तोखे तुंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदुसि आख़िर छाजे करे उन शख़्स उन नौजवान अखियुनि मां नीर वाहे करे चयो अम्मा तोखे ख़बर न आहे त अॼोको ॾिहाड़ो आम ॾिहाड़ो न आहे अॼोको ॾिहाड़ो 12 रबीउल अव्वल जो ॾिहाड़ो आहे अॼोके ॾिहाड़े ते मुझे नबी जी आमद थी आ अम्मा ही मां ताजो बोझ खणी करे तोखे तुंहिंजी मंज़िल ते पहुचाए करे इहो बोझ मां पंहिंजे कुल्हनि ते खणी सोने नबी जो मीलाद मल्हाइण चाहियां थो छो त सोनो मोहम्मद उन ज़ात जो नालो थई जेको यतीमन जो यार आ जेको लावारिसन जो वारिस आ जेको गरीबन जा बोझ पंहिंजे कुल्हनि ते खणी करे उन्हनि जे बोझन खे फट करण वारे जो नालो सोनो मोहम्मद थई सुभान अल्लाह अम्मा मां भी पंहिंजे हबीब जो मीलाद मल्हाइण खणिया इहो बोझ मूंखे दे माथे खणा माथो खणा बुढ़ड़ी जी चवे त तुंहिंजे नबीअ जो नालो छा है कि हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बच्चा पंहिंजो नालो ॿुधा पंहिंजी एड्रेस ॿुधा मता सामान को हेॾे होॾे खणी भॼी वई उन पंहिंजो नालो ॿुधायो आहे एड्रेस ॿुधाई आहे उन जो बोझ पंहिंजे कुल्हे ते उन शख़्स खयो आहे उन नौजवान उन बुढ़ड़ीअ जो उहो सामान पंहिंजे कुल्हे ते खणी करे उन जे घर ताईं उनखे पहुचायो बुढ़ड़ी औरत 4 महीननि खां पोइ उन नौजवान जे दरवाज़े ते अची करे दरवाज़ो वॼाए थी नौजवान अचे थो उहा अम्मा चवे थी पुट मूंखे सुञातो अथई जी मां हा 6 महीना पहिरियां मां तुंहिंजो बोझ पंहिंजे कुल्हनि ते खयो हो तोखे तुंहिंजे दरवाज़े ते छॾे आयो हुउसि जी मां कहिड़ो कमु आहे उहा औरत चवे थी बच्चा यादि अथई त मां तोखां तुंहिंजे नबीअ जो नालो पुछियो हो हा मां मूंखे यादि बि आहे कि 6 महीना गुज़री विया आहिनि मां तुंहिंजे नबीअ जी सीरत पढ़ंदी रहियसि एतिरे हद ताईं वरी जो तुंहिंजो किरदार यादि आयो दिल चयो जेकॾहिं उम्मतीअ जो एॾो हुस्न अखलाक आ त नबीअ जो आलम छा हूंदो 6 महीना पूरी रिसर्च कई आहे पर मां सीरत पढ़ंदी थी वञा सोने मोहम्मद जी सीरत खुटे ई कान थी सुभान अल्लाह और जो तुझे दरवाज़े ते अची करे मां सिर्फ़ इन लाइ आई आहियां त मूंखे मुस्लमान थियण लाइ छा करणो खपे अॼु कलमो पढ़ाइण तुंहिंजो कमु आहे कलमो पढ़ी मुस्लमान थियण मुंहिंजो कमु आहे सुभान अल्लाह सीरत मल्हाइणी आहे त ईअं मल्हाए बाक़ी ॿार मिलाद मल्हाई घर में पई बेज़ार बाहर तुंहिंजा नारा हुजनि घर में उमड़ बेज़ार बाहर तुंहिंजा नारा हुजनि अज़ीज़ो अकारब तो मां बेज़ार बाहर तुंहिंजा वॾा सरकार जी आमद मरहबा जा नारा हुजनि पर आया हक़ पंहिंजे गीदे में हुजनि खुदा जो कसम एड़े मिलाद के न मिलाद मल्हाइण जी नियत इहा कर त हिन चक्कर मां सोने नबीअ जी हीअ सीरत अपनाई आहे मथे मिलाद ताईं मां हीअ सीरत को अपनाईंदुसि मां पंहिंजे नबीअ जे किरदार खे पढ़ंदुसि ऐं हीअ जेको तव्हां असां ते दीन पढ़ंदो आहे न तव्हां त सम्झो त ॾाढो सोलो पढ़ंदो आहे एॾो सोलो न पढ़ंदो आहे एॾो सोलो न असांखे घर वेठे ई दीन मिलियो आहे घर वेठे असां कलमो पढ़ियासीं मुस्लमान थी वियासीं रब असांजे मथां करम कयो पर इहो
इन जे करे अल्लाह जे हबीब फरमायो तव्हांखे मां ॿ शयूं ॾे थो वञा इन्हनि जी रस्सी मज़बूती सां पकड़ियो कॾहिं बि गुमराह न थींदो घणी शयूं ॿिनि शयुनि जी रस्सी मज़बूती सां पकड़ सोना ॿ शयूं कहिड़ियूं पाण फरमाए तोखे मां रब जो क़ुरान ॾे थो वञा ॿियो पंहिंजा अहले बैत अतहार ॾे थो वञा सुभान अल्लाह क़ुरान ॾे थो वञा अहले बैत अतहार ॾे थो वञा ॿिन्ही जी रस्सी मज़बूतीअ सां पकड़ तूं कॾहिं बि गुमराह न थींदे कोई हिकु सवाल पैदा थियो घणी शयूं ॾिठियूं अल्लाह जे अॻियां घणी शयूं हिकिड़ो क़ुरान ॿियो क़ुरान ऐं ॿियो अहले बैत माना नबीअ जा बच्चा अहले बैत ना क़ुरान ॾिनो सवाल इहो पैदा थियो त ॿई शयूं गॾु छो ॾिनियूं सिर्फ़ क़ुरान ॾिनी हा काफ़ी न हो बाबा क़ुरान मुकम्मल आहे या न आहे त अल्लाह जो हबीब चवे या क़ुरान ॾियां थो इन जी रस्सी मज़बूतीअ सां पकड़ियो कॾहिं बि गुमराह न थींदो या सिर्फ़ ईअं चवे हा त मां पंहिंजा अहले बैत ॾे थो वञा इन्हनि जी रस्सी मज़बूती सां पकड़ियो कॾहिं बि गुमराह न थींदो ॿ शयूं गॾु ॾिनियूं क़ुरान बि ॾियां थो अहले बैत अतहार बि ॾियां थो ॿिन्ही शयुनि जी रस्सी मज़बूतीअ सां पकड़ियो कॾहिं गुमराह न थींदो ॿ शयूं गॾु छो या रब करीम छा क़ुरान मुकम्मल न है जो अहले बैत गॾु ॾिना अथई छा अहले बैत जी सीरत मुकम्मल न है जो उन्हनि सां गॾु क़ुरान ॾिनो अथई रब करीम फरमायो क़ुरान भी मुकम्मल आहे अहले बैत अतहार जी सीरत भी मुकम्मल आहे पर ॿई गॾु इन जे करे थो ॾियईं असां जॾहिं 9th मैट्रिक या फर्स्ट ईयर इंटर में